नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना वायरस खां बचाव लाइ सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खे 20 ॾींहं थी विया आहिनि। शहर खे जुज़वी तौर ते बंदि करायो वियो। इन वारे खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक़्तु मौजूदु आहियां खिपरे में। सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ अॼु खिपरे में 20 ॾींहं जिथे अॼु लॉकडाउन जारी आहे, शहर खे जुज़वी तौर ते बंदि करायो वियो आहे। दुकानूं आहिनि उन्हनि खे बि बंदि करायो वियो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त खिपरे में जेके कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स आहे, उन्हनि जो गश्त जारी आहे ऐं दुकानूं खुलियल आहिनि, उन्हनि खे बंदि करायो पियो वञे। उन सां गॾोगॾु शहर में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे मास्क पाइण जी हिदायत कई वञे पई ऐं घरनि ताईं महदूद रहण जी बि हिदायत कई वञे पई। जॾहिं त हिन मौक़े ते जेके ग़रीब तबिको मज़दूर तबिको आहे उहे फ़ाक़ा कशीदे हुननि जो इंतिज़ामिया ऐं वसवारनि खे इहा अपील आहे त बराए महिरबानी असांखे राशन ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजा बचा आहे उन्हनि खे बुखूं काटण ते मजबूर न कयूं। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश केबीसी अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।